कोट की ताकि अस्पताल में सूबाई वजीर जाम इकराम लाधारे जो शहीद बेनज़ीर भुट्टो डायलिसिस जो इफ्तिताह कयो। मेराके के खिताब में मीडिया सां ॻाल्हाईंदे जाम इकराम लाधारे जे चयो त कोट की ज़िले अंदरि अवाम खे सिहत जूं समूरियूं सहूलियतूं ॾियणु संदन फर्ज़ आहे। हुन चयो त अस्पताल में जेकी बि मशीनरी पियल आहे ऐं उहा इस्तेमालु कई वेंदी ऐं उन खां वधीक बि आंदी वेंदी। साल खां मशीना पयूं ऐं उहे स्टार्ट न थियनि पयूं त ज़ाहिर आहे कंहिंजी दिलचस्पी न हूंदी ऐं असांजी दिलचस्पी आहे आवाम जी ख़िदमत में, त इन करे इहे मशीनूं जेके बि पियल आहिनि या नयूं घुराइणियूं आहिनि उहे बि ईंदियूं ऐं जेके बि असांजे तालके जा इदारा आहिनि उन्हनि खे असां ऑपरेशनल कराईंदासीं। हुन चयो त जेके बि मनसूबा हलनि पिया उन्हनि मां आवाम खे फ़ाइदो मिलणु घुरिजे। प्रोजेक्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जा आहिनि ऐं असांजी कोशिशि आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं जाइ ते प्रोजेक्ट्स ॾिए थी उन्हनि खे फंक्शनल करणु खपे ऐं आवाम खे उन मां फ़ाइदो मिलणु खपे। जाम इकराम लाधारे जी चयो त सरकारी मुलाज़िम कंहिं पार्टी जो न हूंदो, उनखे ज़िम्मेवारी निभाइणी हूंदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk